नाज़नवा खे आग कंदा हलूं। गौसपुर में पुलिस जो कुछ इतला ते छापो हणी इश्तिहारी ॾोहारी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, पुलिस मंजूर अहमद बाजकानी के गिरफ्तार कर वरतो है। गिरफ्तार ॾोहारी जिले के मुख्तलिफ थानन ते केसिस में घुरबल हो। अपडेट कयूं पिया गौसपुर में पुलिस गुजे इतला ते छापो हणी इश्तिहारी ॾोहारी के गिरफ्तार किया है। पुलिस मंजूर अहमद बाजकानी के गिरफ्तार कर वरतो है, जिन त गिरफ्तार ॾोहारी मुख्तलिफ थानन ते केसिस में घुरबल हो। वाक़ई अपडेट कंदा हलूं। गौसपुर में गिरफ्तार ॾोहारी जिले जी मुख्तलिफ थानन ते केसन में घुरबल है, इहो चवणु आहे पुलिस जो। अपडेट्स मालूम कंदासीं। गौसपुर में बरकत भयो खां बरकत आगा कजो छा तफ़सील आहिनि। एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख के हुक्म मूजिब करमबद पुलिस जो कुछ इतला मिलण से मुख्तलिफ हंधन से छापा हणी इश्तिहारी ॾोहारी मंजूर अहमद बाजकानी के गिरफ्तार करण की दावा कई है। पुलिस जो चवण हो तो गिरफ्तार कयल मंजूर अहमद बाजकानी कश्मीर जिले के मुख्तलिफ थानन से घुरबल हो। कुछ इतला मिलण से छापो हणी बेगारी वाले इलाके में जवाबदार की गिरफ्तारी अमल में आंदी है। जी मेहरबानी मां जी बरकत आगाह करण लाइ।